आईजी सिंध गुलाम नबी मेमण सुभाणे सखर वञी ज़ख़्मी डीएसपी पारस बखराणी ऐं संदसि मुड़ुसु डीएसपी ज़हूर सुमरे जी अयादत कंदो। आईजी सिंध मुक़ाबले में हिसो वठंदड़ ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे इनाम ऐं सर्टिफिकेट ॾियण लाइ डीआईजी लाड़काणे नासिर आफ्ताब पठाण खां लिस्ट तलब कई आहे। आईजी गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी अगवा पुलिस मुक़ाबलनि में घुर्बल हुआ। शिकारपुर पुलिस ॾोहारनि सां मुक़ाबले में बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण सुभाणे सखर वञी ज़ख़्मी डीएसपी पारस बखराणी ऐं संदसि मुड़ुसु डीएसपी ज़हूर सुमरे जी अयादत कंदो। आईजी सिंध मुक़ाबले में हिसो वठंदड़ ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे इनाम ऐं सर्टिफिकेट ॾियण लाइ डीआईजी लाड़काणे नासिर आफ्ताब पठाण खां लिस्ट तलब कई आहे। आईजी गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी अगवा ऐं पुलिस मुक़ाबलनि में घुर्बल हुआ। शिकारपुर पुलिस ॾोहारनि सां मुक़ाबले में बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण सुभाणे सखर वञी ज़ख़्मी डीएसपी पारस बखराणी संदसि मुड़ुसु डीएसपी ज़हूर सुमरे जी अयादत कंदो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मगी सां। जी ख़ालिक। जी निदा आईजी सिंध गुलाम नबी मेमण सां थोरी देर पहिरियां मुंहिंजो फ़ोन ते राब्तो थियो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त सुभाणे हू सखर पहुचंदो ऐं ज़ख़्मी डीएसपी पारस बखराणी ज़हूर सुमरो ऐं ॿिया जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जी हू अयादत कंदो ऐं थी सघे आईजी सिंध सखर में या शिकारपुर में अमन अमान सूरत हाल बाबति जेको आहे कंहिंखे गॾिजाणी बि करे जॾहिं त आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सखर में डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ जी ऑफिस में थी सघे मीटिंग थिए जंहिंमें डीआईजी लाड़काणो एसएसपी कश्मीर शिकारपुर जैकमाबाद ऐं ओसपास जा जेके बि ज़िलनि जा एसएसपी आहिनि उहे थी सघे हुन गॾिजाणी में शिरकत कनि। जॾहिं त आईजी सिंध गुलाम नबी मेमण पारां डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठाण खे हिदायत कई आहे त पुलिस मुक़ाबले में शरीक ऑफिसरनि ऐं जवाननि जी जेको आहे त इनाम ऐं हुन जी तारीफ़ी सर्टिफिकेट लाइ जेका लिस्ट आहे उहा जल्दी जेका आहे मोकिली वञे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो चयो आहे त ॾोहारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो जेसि ताईं कचे या पके जा जेके ॾोहारी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवायूं तेसि ताईं जारी रहंदियूं जेसि ताईं ॾोहारनि ख़िलाफ़ु जेके कार्रवायूं आहिनि उहे अञा वधीक तेज़ कयूं। जॾहिं त हुन इहो बि चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु पुलिस जी ज़िम्मेवारी आहे ऐं अॼु हिन नौजवान जेके ऑफिसर हुया उन्हनि साबित कयो त हू शहरनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। जीअं उन्हनि ऑपरेशन कयो त ॾोहारनि उन्हनि जे मथां सिधा फायर कया जंहिंजे नतीजे में शिकारपुर सिटी जी जेका डीएसपी आहे पारस बखराणी हुनजो जेको मुड़ुसु आहे डीएसपी गढ़ी आहे ज़हूर सुमरो जेको आहे ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त आईजी सिंध पारां एसएसपी लाड़काणे जी फ़ोन तां शिकारपुर जी डीएसपी पारस बखराणी खां फ़ोन ते बि राब्तो कयो हुनजी जेका हौसला अफ़ज़ाई कई आहे। जॾहिं त आईजी सिंध जो चवणु आहे त ज़ख़्मी जेके एहलकार आहिनि हुन सां गॾोगॾु जेके डीएसपी आहिनि उहे जेको आहे त हुनजी जेके इलाज आहे उहो बहितर कयो वञे ऐं अहिड़ी हिदायतूं डीआईजी सखर खे कयूं वियूं आहिनि। जॾहिं त डीआईजी सखर उन सां गॾोगॾु एसएसपी शिकारपुर ऐं जेके कुझु सियासतदान आहिनि जंहिंमें एमएलए जेको आहे शहरयार महर एमएलए शबीर बिजाराणी कमिश्नर सखर ऐं हुन सां गॾोगॾु शिकारपुर जो चेयरमैन ज़ुल्फ़कार कमारियो ऐं ॿिया जेके अॻुवान जंहिंमें जेयूआईफए जो राशिद महमूद सुमरो आहे उन्हनि बि जेको आहे त ज़ख़्मी पुलिस एहलकार ऐं डीएसपी जी जेका अयादत कई आहे। ख़ासि करे शिकारपुर जा शहरी हिन वक़्तु ख़ुशि आहिनि त ॾोहारनि ख़िलाफ़ु एॾी वॾी कार्रवाई कई आहे। शिकारपुर शहर अंदरि ही ॾोहारी दहशत जी अलामत बणियल आहे। 9 ॾोहारी अॼु पुलिस जेको आहे त मुबैना मुक़ाबले में मारिया आहिनि जॾहिं त पुलिस जा जेके जवान आहिनि उहे बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त उन्हनि जे बहितर इलाज लाइ ॿुधण में आयो आहे त कराची मां ख़ासि जेके डॉक्टरनि जूं टीमूं आहिनि उहे सखर मुंतक़िल कयूं आहिनि। जी ठीकु आहे ख़ालिक अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।